जय श्री झूलेलाल, सतनाम साखी। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, अज जयपुर के चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर जा 18 दिसंबर ते चेटीचंड सिंधी मेला समिति अध्यक्ष पद हेतु नामांकन दाखिल किया वियो। इहो नामांकन अज प्रत्याशियुनि नामांकन पंहिंजे पूरे दमखम सां गॾु दाखिल कयो था न, जंहिंमें प्रथम नंबर ते जेका ख़ुद जो नामांकन भरे विया उहे हुआ भाई नरेंद्र जी हाँ, नरेंद्र जी CA। ऐं ॿिए नंबर ते जेका नामांकन दाखिल करण आया हुआ उहे हुआ कमल आसवानी जी। ॿिन्हिनि ई पंहिंजे समर्थकनि सां गॾु ढोल नगाड़े शहनाई सां गॾु आया ऐं हिननि ॾाढी पंहिंजे पुरजोर तरीक़े सां गॾु ऐं पंहिंजे जोश खरोश सां गॾु हिन जो नामांकन भरियनि। ये तव्हांखे असां पंहिंजे वीडियो जे माध्यम सां ये झलकियूं ॾेखारियूं पिया कि केतिरो न हिननि जे अंदरि जोश आहे, हिननि जे समर्थकनि में जोश आहे। कि तव्हांखे ॻाल्हि ॿुधायूं कि हिन मौक़े ते जेका चुनाव अधिकारी हुआ उहे मौजूदु हुआ, जंहिंमें पहिरें नंबर जा जेका मुख्य चुनाव अधिकारी हुआ BD टेकवानी साहब हुआ ऐं ॿिए नंबर ते शंकर एसनानी जी राजा पार्क वारा। ऐं हिननि ॿिन्हिनि जी मौजूदगी में ॿिन्हिनि प्रत्याशियुनि पंहिंजे जोश खरोश सां गॾु इहो नामांकन दाख़िल कयो। हाणे ॾिसण वारी ॻाल्हि इहा आहे कि आख़िर वोटर जेका सिंधी समाज जा तक़रीबन जेकी लिस्ट ॿुधाई वई आहे उन में 850 खां पोणा 900 वोटर आहिनि। त इहे वोटर आख़िर कंहिंजे चवंदा न सर ते तास था रखनि ऐं कंहिंखे खटाराइनि था। इहे अञा ताणी जेको चइजे त 31 दिसंबर ताणी इहे ॻाल्हि सस्पेंस में रहंदी। ऐं इहे बि असां तव्हांखे असांजे जेको चैनल आहे सिंधी समाचार राजस्थान जे माध्यम सां गॾु जल्दी ई ॾेखारींदासीं कि आख़िर जनता कंहिंखे चूंडियो आहे, कंहिंजे सर ते ताज रखियो आहे ऐं कंहिंखे खटारायो आहे, कंहिंखे भॻवान श्री झूलेलाल साईं जी सेवा करण जो मौक़ो ॾिनो आहे। चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर जी अगरि ॻाल्हि करूं त उन ते हर साल अध्यक्ष जो चुनाव थींदो आहे विधि विधान सां गॾु। बाक़ाइदा जेको लोकतांत्रिक तरीक़े सां वोटिंग थींदी आहे ऐं उन खां पोइ जेको खटंदो आहे उहो ख़ुदि जी कमेटी इत्यादि गठित कंदो आहे ऐं विधि विधान सां गॾु जेको मेलो लॻंदो आहे उहो पूरो मेलो लॻाईंदो आहे। 15 ॾींहंनि जो जेको पखवाड़ो थींदो आहे उहो बि उहो लॻाईंदो आहे। त बहरहाल दोस्तों, असां तव्हांखे ॾेखारियूं पिया असांजे वीडियो जे माध्यम सां केतिरो न ॿिन्हिनि प्रत्याशियुनि में ज़ोरदार वारो जोश भरियल आहे। नरेंद्र भाई ऐं कमल भाई ॿिन्हिनि जो जोश तव्हां ॾिसी था सघो ऐं ॿिन्हिनि जे समर्थकनि जो जोश ॾिसी था सघो कि केतिरे न ज़ोरदार नमूने सां हिननि जा स्वागत कया विया आहिनि, हिननि खे साफ़ा इत्यादि पाराया विया आहिनि ऐं ढोल नगाड़े सां गॾु हिन नामांकन भरिया आहिनि। ऐं तंहिंजे अलावा ॿिया बि जेका प्रत्याशी अचनि था उन्हनि जी बि असां तव्हांखे अपडेट ॾींदासीं। जल्दी ई ॾिसंदा रहो तव्हांजो पंहिंजो चैनल सिंधी समाचार राजस्थान।